अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद वजल फरजम आले मुहम्मद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद लब्बैक या हुसैन लब्बैक या गाज़ी पास। जी नाज़रीन, हींअर गाजीख्वार जी अंजुमन इमाम बारगाह पंजतनी में मौजूद आहियूं, जिते मजलिस अज़ा खां बाद में सेज शहज़ादे अमीर कासिम जी बरामद कई वई आहे। जॾहिं त गाजीख्वार जी मक़ामी नोए खवान संगत पारां नोए खवानी जा फ़र्ज़ सर अंजाम ॾिना पिया वञनि। मजलिस खां बाद में हीउ जेको आहे जुलूस बरामद थी चुको आहे। हीअं जो इमाम बारगाह जे पिण में ई अज़ादारी मातमदारी ऐं नोए खवानी कई पई वञे। हुन खां पहिरीं मजलिस अज़ा खे ख़िताब अलीगुल चांडे, मौलवी शहबाज़ अली खुआवड़ ऐं मौलवी ज़हीर हुसैन लांगा पारां ख़िताब कयो हुयो, जंहिंमें शहज़ादे अमीर कासिम इब्न हसनुल मुजतबा जी ज़िंदगी ते रोशनी विधी, जन्नत आल बैत अलैहिस्सलाम जो मसाइब ऐं फ़ज़ाइल बयान कयो। हींअर जेको आहे असां तव्हांखे द एक्सपर्ट मीडिया तां लाइव बराह रास्त जुलूस जी बरामदगी जे हवाले सां तव्हांखे बराह रास्त ॾेखारे रहिया आहियूं। ऐं जॾहिं मुंहिंजे पुठियां ॾिसी सघो था त जमे गफ़ीर जे हवाले सां तमामु अल्लाह ताला ने इमाम हुसैन अलैहिस्सलाम अज़ादारी में जेको आहे सो मसरूफ़ आहिनि, जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे अज़ादारी जे अंदाज़ ऐं रंग सां पुरसो पेश पिया कनि। हींअर जॾहिं त नोए ख़वानी जो बि सिलसिलो हले पियो, हींअर असां तव्हांखे जेको आहे सो अज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा मंज़र लाइव ॾेखारे रहिया आहियूं। जॾहिं त हीउ जेको आहे जुलूस रवायती रस्तनि तरफ़ कुझु देरि खां पोइ गामज़द थींदो। हीउ जुलूस मुख़्तलिफ़ खुआड़ मोहला, बखानी मोहला, रांझानी मोहला, गाॾी मोहला खां थींदो। मेन जेका आहे सो बाज़ार आहे, बाज़ार आलू हुसैन चौक आहे थींदो। जी साॻी इमाम बारगाह में देरि सां न थींदो। मजलिस अज़ा खां पोइ जेको जुलूस बरामद थियल आहे, इहो रवायती रस्तनि तरफ़ गामज़द थींदो, जेको मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदो। साॻी इमाम बारगाह में राति देरि सां न थींदो। असां तव्हांखे द एक्सपर्ट मीडिया लाइव पेज तां ॾेखारे रहिया आहियूं। हींअर अवां नओं ॿुधो, असां तव्हांखे लाइव नओं ॿुधाए रहिया आहियूं द एक्सपर्ट मीडिया पेज तां।
दा सेहरा, है मोत गाया कासिम दा सेहरा, है मोत गाया कासिम दा सेहरा, मेरा सजाया 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 कदम 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 मेरा सजाया कासिम दा सेहरा, 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 मेरा सजाया कासिम दा सेहरा।